सोशल मीडिया ते फेसबुक ते kaavishnews.tv ॾिसी सघो था ऐं यूट्यूब ते बि सब्सक्राइब करे सघो था ऐं असांजी वेबसाइट आहे www.kaavishnews.tv। त नाज़रीन, कुझु ॾींहं अॻु मुंहिंजो उस्तादु आहे प्रोफेसर सरवर नवाज़ बुगियो साहब, मूंखे जेको आहे एज़ाज़ हासिलु आहे त मां हुन वटि जेको साईं वटि कोठड़ी में पढ़ियो आहियां। कोठड़ी में पढ़ण सां गॾोगॾु प्रोफेसर सरवर नवाज़ बुगियो साहब जे वेझो रहण जो बि मूंखे एज़ाज़ हासिलु आहे। ऐं प्रोफेसर सरवर नवाज़ बुगियो साहब जीअं हिकु बहितरीनु उस्तादु हो, ईअं ई हुनजी जेको आहे उहो हिकु शाइर बि आहे, हिकु अदीब बि आहे, हिकु लेखक बि आहे, हिकु दानिश्वर बि आहे। ऐं इन एज में कारूंझर जा मोर ॿारनि लाइ शाइरी सरवर नवाज़ बुगियो साहब जेको आहे सो हुन कई। उन खां पहिरीं बि जेको आहे आलम सभ आबाद करें, जेको आहे लब्बैक या हुसैन, उन खां अलावा बि काफ़ी किताबूं जेको आहे 4 किताबूं लिखी चुको आहे ऐं हीअ मूंखे तोहफ़े में ॾेई वियो। मां प्रोफेसर सरवर नवाज़ बुगियो साईं सां जेको आहियां सो मौज़रत ख़्वाह आहियां त हिन किताब जी जेको आहे मुहरत में मां न पहुची सघियसि। त मुहाग में जेको आहे इन कारूंझर जा मोर त सांझावन दोस्तो पंहिंजी हिन किताब जो मुहाग ऐं पाण इन करे लिखां पियो जो हिन किताब खे आऊं जेको आहे केतिरा ई भेरा पढ़ी चुको आहियां। इन करे हाणे हिन किताब जो मुहाग लिखण में मूंखे सिर्फ़ु 1 कलाकु लॻंदो। को बि दोस्त या महिरबान 1 कलाक में मूंखे इन किताब जो मुहाग लिखी कोन ॾींदो। दोस्तो, जेको आहे मूंखे पढ़ण में मुंहिंजी नज़र कमज़ोर आहे त पढ़ण में ॾुखियाई थी रही आहे त चश्मो बि चेंज कंदुसि ऐं उन खां पोइ मुहाग पढ़ंदुसि। मुहाग आहे कारूंझर जा मोर। त मुहाग त चयो त कोन लिखी ॾींदो। ताज जोयो ऐं नसीर मिर्ज़ा साहिबान त तमामु मसरूफ़ माण्हू आहिनि जेके तमामु सुठो मुहाग लिखी सघनि था, पर उन्हनि खे तकलीफ़ बि नथो ॾियां। मुहाग लिखण जो वक़्तु तख़लीक़कार जे पोरे महिनत, फ़न ऐं फ़िक्र खे नज़र में बि रखिबो आहे। जंहिं किताब जो मुहाग लिखणो हूंदो आहे उन ते पंहिंजी मुकमिल तनक़ीदी राय जामा ॾिबी आहे। तनक़ीद माना ते लिखत जी सुठी ॻाल्हियूं ऐं कमज़ोर ॻाल्हियूं ऐं आख़िर में तनक़ीद निगार जी आलिमाना ऐं इस्लाही राय बि शामिलु हूंदी आहे। ऐं उन्हनि ख़ासि नुक़्तनि जो ज़िक्र बि कयो जेके किताब जे मुताले करण वक़्तु नवां लॻाया सुठा लॻिया हुजनि। के चङियूं ॻाल्हियूं कबियूं ऐं के नसीहत पोयां नुक़्ता बि ॿुधायव ऐं आख़िर में दुआ ॾेई छॾिबी आहे। ॿारनि लाइ शाइरी जो किताब लिखणु हर सुठे ऐं तख़लीक़कार शाइर जे लाइ इन करे बि लाज़िम आहे जो ॿार मुकमिल आबादी जो घटि मां घटि 3.5% हिसो हुजनि था, 3.5%। ऐं ॿियो इहो त ॿारनि खे शाइरी घणी वणंदी आहे, उनखे झूंगारींदी या ॻाईंदे खेनि मज़ो ईंदो आहे, ख़ासि करे ग्रुप में ॻाइण में। ॿारनि लाइ शाइरी करणु एतिरी आसान बि कोन्हे। हर शाइर खे पंहिंजो फ़र्ज़ु जेको आहे पंहिंजो फ़र्ज़ु निभाइण लाइ
घुरिजे ऐं पंहिंजी शाइरी जो कमु ज़रूरु करणु घुरिजे। आउं ॿारनि लाइ शाइरी वॾे अरसे खां कंदो पियो अचां आहियां, पर तस्लीम थो करियां त किताब ॾाढो देरि सां छपराए रहियो आहियां। बहरहाल देर आया दुरुस्त आया। दोस्तो, इन किताब खे ॿ चार भेरा पढ़ियो अथमि, हिन भेरे थोरी घणी इस्लाह बि कई अथमि। ऐं जॾहिं इस्लाह करणु वेंदो आहियां त फ़िकर जे पहर वज़न जी, ग्रामर जी, ॿोली जो, शाइरी जे मुख़्तलिफ़ तरकीबनि, इस्तेमालनि, तशबीहनि ऐं ॿियनि फ़नी ख़ूबियुनि सां ते बि नज़र विझंदो आहियां। ऐं इन एतिरी कुझु करण खां पोइ आख़िरी इस्लाह उस्तादनि खां बि वठंदो आहियां। पोइ किताब जी कापी प्रेस लाइ तयारु कंदो आहियां। हिन किताब जी प्रेस जी कापी तयारु करे प्रेस तां छपाए लाइ मोकिले रहियो आहियां। पहिरीं शाइरी ऐं ॿियो समूरो मवादु कंप्यूटराइज़ थींदो, 2-3 प्रूफ थींदा, उन खां पोइ बटर निकिरंदा। बटर किताबी शिकिल इख़्तियार कंदा। हज़ारे रुपए जो पनो वठिबो ऐं प्रेस में किताब छपाई लाइ ॾिबो। जेसिताईं किताब छपी तयारु थी बि तेसिताईं टाइटल ठाराइबो। टाइटल ठही वियो त छपराई लाइ लेमिनेशन लाइ मोकिलिबो। जॾहिं टाइटल बि तयारु थी वियो त बाइंडिंग लाइ किताब ऐं टाइटल मोकिलिबो। इन एतिरनि सारनि मलहनि में किताब खे गुज़ारण ते ₹1,00,000 जो ख़र्चु ईंदो जेकॾहिं कापियूं 1000 छपराइजनि ऐं सूफ़ा 500 खनि हूंदा। एतिरा पैसा ख़र्च करे किताब जॾहिं मार्केट में आणिबो त वधि में वधि 50 या 60 कापियूं विकिरो थींदियूं ऐं बाक़ी किताब बंडलनि जी सूरत में गोदाम में पिया सड़ंदा ऐं उॾोही पिया खाईंदी। हिन करे जो हिन कम में हाणे विच वारनि जी सचाई न रही आहे। जेतिरो वॾो तजुर्बो ओतिरो संदसि वॾो फ़ाइदो। या लेखक खे छपराईंदड़ खे रुॻी ॻाल्हियूं ऐं ख़बरूं पले पवंदियूं। इहो आहे अदब ऐं शाइरीनि जी हिन दुनिया जहां। ऐं सम्झा थो त कंहिं बि शाइर जी शाइरी जी किताब जी 100 कापियुनि खां वधीक विकिरो न थी सघंदो। जे थी सघंदो त इहो को सीनियर शाइर हूंदो, उस्ताद बुख़ारी या शेख अयाज़ या पारो या वरी कंहिं थुर सां वागियल हुजे त पोइ। किताबनि जो विकिरो बि हिकु फ़न आहे जंहिंखां आऊं त घटि में घटि वाक़ुफ़ु कोन आहियां। इन लाइ मुंहिंजे लाइ त घाटे जो सूदो आहे, पर पोइ बि हीअ किताब ॿारनि जी नफ़्सियात खे ज़हन में रखी तयारु कयो अथमि, जंहिंमें शाइरी जी क़रीबा सभई सिनफ़ूं ॾिनियूं अथमि ऐं किताब खे इहो नालो कारूझर जा मोर इन करे ॾिनो अथमि जो मूंखे वणे थो। इन किताब में आयल समूरी शाइरी ॻाए सघिजे थी। मुख़्तलिफ़ रागनि में, रागड़ियुनि में हीअ शाइरी खणी भाङे तरबिया आहे। हिन किताब में ॾुख घटि शामिलु कया अथमि, वरना त आऊं आहियां ई दर्दनि जो शाइर। मुंहिंजी त ग़ज़लनि में बि दर्द हूंदो आहे, जॾहिं त ग़ज़ल आहे ई हुस्न जी तारीफ़ ऐं महबूबनि सां मुहबत भरियूं ॻाल्हियुनि जो न, ॻाल्हियुनि करण जो न। दोस्तो, किताब आणण लाइ जेकर किताब जल्द खां जल्द मार्ग आणिजे, पर बिजली जी बेवफ़ाई खे केरु मुंहुं ॾिए। सुबुह खां निंड मां उथो त बिजली बंदि, मंझंदि जो मानी ते वेहो त बिजली बंदि, आराम लाइ लेटो त बिजली बंदि, राति जी मानी खाओ त बिजली बंदि, राति जो 12:45 खां 2:45 ताईं बिजली बंदि, सुबुह जो 4 सवा 4 वॻे बिजली बंदि। हाणे कजे छा कजे? राति ॾींहं में 8 कलाक त बिजली बंदि आहे। इलेक्शन जे ज़माने में वादा कयाऊं त 6 महीननि में लोड शेडिंग ख़तमु कंदासीं, वरी चयाई त साल, ऐं वरी चयाई त 3 सालनि, आख़िर में चयाई त 3 सालनि। हीअ त 50 साल हले पियो, लोड शेडिंग ख़तमु त कान थी। विच त ॻाल्हि ऐलान थियो बिजली जी लोड शेडिंग ख़तमु थी चुकी आहे, पर अलाए काथे, असां वटि त आहे ई कोन। अवाम जे शिकवा ऐं शिकायतनि ते अख़बार फरियो पियो आहे। हिकिड़े जज साहब वाह जी ॻाल्हि कई हुई त छो न बिजली जे कंहिं अहम ऑफिसर जे घर में बिजली बंदि कजे, जी ख़बर पएसि त माण्हू बिजली न हुअण जो अज़ाब मां कीअं था गुज़रनि। मुंहिंजे हिकु दोस्त पुछाईंदड़ बिजली वारे खे चयो, बिल पहुचाईंदड़ बिजली वारे खे चयो त बिजली त ॾियो, त ॾियो ई कोन था। बिल पहिरीं तारीख़ खां बि अॻु में
ॾियो था छॾियो जा आप चयाई त असीं जेतिरी बिजली ॾियां था ओतिरो ई बिल वठूं था। दोस्त चयो त अदा हाणे ॻाल्हि वञी हिते पहुती आहे, जेकॾहिं तव्हां 24 कलाक मां 4 कलाक बिजली ॾियो था त पोइ 20 कलाक बिजली खां कंहिंखां वठूं? 20 कलाकनि लाइ बिजली भला ॿिए के हंधा वठी ॾियो। खपे त असांखे मीटर वारे बिजली, कुंडी वारी बिजली असांखे बि न खपे। ॿियनि मुल्कनि वारा असांखे सस्ती बिजली ॾियनि था, असां इन्हनि खां बि नथा वठी ॾियूं, पंहिंजा बिजली बि वाफ़र अंदाज़ में नथा ठाहियूं, त पोइ हिन क़ौम जो आख़िर छा थींदो? 50 साल अधु सदी गुज़री वई आहे, को बि बिजली जो लोड शेडिंग खे ख़तमु न कराए सघो आहे। हिकु प्राइवेट इदारे खे वधीक बिल ऐं घटि बिजली ॾेई तंग पे कयो त उन इदारे अख़बारनि जे रस्ते चवराए मोकिलियो त असांखे तंग न कयो, वधीक बिल न मोकिलियो त असां पंहिंजी बिजली ठाहींदासीं, तॾहिं वञी थधा थिया। हाणे त सुई गैस बि गुम थियणु शुरू कयो आहे। अलाह पाक सभु खे सम्झ ॾींदो। तालीम जी भलाई ऐं जी बहितरी जे सिलसिले में आऊं हिन ॿिनि लफ़्ज़नि ते नुक़्तनि ते पहुतल आहियां त जेकॾहिं उस्तादनि जा मसइला सभु जा सभु हल थी वञनि ऐं स्कूलनि जा हर जाइज़ मसइला हल कया वञनि, त जेकर असांजी तालीम दुनिया जी तरक़ी याफ़्ता मुल्कनि जी तालीम जे बराबरि थी सघे थी। रुगो उस्तादनि खे तंग करण मां तालीम बहितर कीअं थी सघे थी? दोस्तो, ॿारनि जी शाइरी जे हवाले सां मुंहिंजो जेको हाल हुयो अव्हां जे साम्हूं अॻियां पेश कयो अथमि। वधीक अव्हां जी राय इंतज़ारु रहंदो या ज़िंदा सोबत बाक़ी। आख़िर में सिंध सरकार खे पुरदर्द इल्तिजा आहे त मकली में जाम निधे ऐं ॿियनि जामनि जी तारीख़ी मक़बरनि खे महफ़ूज़ करे संभाल कई वञे त इंसाफ़ बि थींदो, एहसान बि थींदो, फ़र्ज़ जी अदायगी बि। आउं ॿियहर थोराईंदो आहियां साईं करम अली हैदरी उल मुशद्दी साहिब जो जिन दुआई कलमात लिखिया ऐं जहांगीर सहड़ी साहिब जो जंहिं लफ़्ज़ ॾिना। आवाज़ जो निहायत ई निमाणो दोस्त सरवर नवाज़ मुगियो। जामाणी गुलशन मरियम गार्डन, कोटड़ी, ज़िलो जामशोरो, सिंध, पाकिस्तान। पोस्ट कोड नंबर 7600। वक़्तु राति जा 3:15 ऐं जेको आहे रोज़े जो टाइम बरोज़ छंछरु 26/5/2008। हाणे जनाब हीअ हमद आहे प्रोफेसर सरवर नवाज़ मुगियो साहिबु हमद में जेको चए थो, ऐं ख़ुदा तू ही ज़मीननि आसमाननि जो ख़ुदा, तू ही आई बेकसन बेवस इंसाननि जो ख़ुदा। सिज तुंहिंजो, चंड तुंहिंजो, तारा ऐं कतियूं संद, जानवर सारा ई तुंहिंजा, तू हैवाननि जो ख़ुदा। अज़ल खां ता अबद ताईं तुंहिंजी ई सारा हिन, तू ई आ वाहिद ज़माननि में मकान जो ख़ुदा। इंसान ऐं हैवान जो तोणे पखी पखड़नि जो तू ही आई उन सभिनीनि जी अदाउनि जो ख़ुदा। हर जा तुंहिंजो ज़िक्र आहे, हर दिलि अंदरि तुंहिंजो फ़िक्र आहे। तूं सरा सियारे उन्हारे ऐं बहारनि जो, तूं रहमत में उमीदूं तुंहिंजी बंदनि खे करीम। तूं सज़ाउनि जो बि आहीं ऐं जज़ाउनि जो ख़ुदा। तुंहिंजे दर ते हाज़िर लाइ सजदे में सरवर बि आ, तो त आन हाजत वारा दिलि जे दर माननि जो ख़ुदा। नात शरीफ़ प्रोफेसर सरवर नवाज़ मुगियो कारूंचर जो मोर में लिखी आहे। गुलनि ॿूटनि ऐं ॿूचनि में मोहम्मद आ, असी मोमिन हूं दिलनि में मोहम्मद आ। ख़ुदा तुंहिंजी बांह जा बा कोन था सूं, मगर शाइर मूं सोचण में मोहम्मद आ। सुबुह खां सांझी ताईं ऐं संझा खां पर फुटे ताईं असां वटि पलक पर में मोहम्मद आ। निदोरी निंड था पायूं त नब जंहिंमें यादि सजणनि जी, असांजी सोच सपननि में मोहम्मद आ। हबीबनि जी करीमनि जी रही थी सार सो वार, असांजे दिलि जी धड़कन में मोहम्मद आ। कयूं रब जी रबूबियत पिण मिठे मुरसल जी साराहूं, पढ़ी ॾिस पाक वर्कनि में
मोहम्मद आ कुतब तारा समट सारा नबी जे हुक्म जताबे दरिया जी मौज मस्तन में मोहम्मद आ पढ़न जिन में मलाइक था मिठी मुरसल ते सलातूं पखी पुखड़न जी ॿोलियुनि में मोहम्मद आ चवे दिल थी हले चुमजे मदनी सरकार जी चाहठ चवे दिल थी हले चुमजे मदनी सरकार जी चाहठ जिते जे ॻोठ गलियनि में मोहम्मद आ उहे जायूं मिठी ॾिसजनि उहे जायूं हली ॾिसजनि मदीने पार जूं सरवर जिते ख़ुशबू ई ख़ुशबू वास वलियनि में मोहम्मद आ नात शरीफ़ आहे कसीदो लिखियो आहे प्रोफेसर सरवर नवाज़ बुग्यो साहब या अली या अली या अली तू नबी जो वही तू ना खुदा जो वली जे जवाना ने जन्नत जा सरदार थिया तिन जी अज़मत जी खुशबू जहां ते घुली तू कया मारका पार जुर्रत मंझा तुझी फताह मुबीन गाई वई हर गली तुझी सारा लाए 100 हदीसूं मिलियूं तुझी तारीफ़ में मौजज़न हर कुली त हज़ारे नफल पे पढ़िया रात में राज़ी थींदी रही तो सा ज़ात जली तो जो गाज़ी अब्बास तो जो शाहबाज लाल तो जो का ताकत तुझी ताकत अया जग सां नाहे सली तो खुदा जो असद ही तुझा शेर आहिनि मौला सरवर लिखे रोज़ मनकबत भले प्रोफेसर सरवर नवाज़ बुग्यो साहब कारूंझर जे मोर में जेको नुंहुं लिखियो हाय मोहम्मद जो नवासो ऋण कुठो काफ़िलो सारो ई प्यासो ऋण कुठो सोचो हेॾो कीस हो ही कंहिं कयो हुर खयो मौला जो पासो ऋण कनो ऋण कुठो तड़पियो मासूम असगर पाणी लाइ जंहिं ॾिनो हूंदो दिलासो ऋण कुठो आले मोहम्मद ई घुरियो असगर लाइ आब जंहिं ते थियो तीरनि जी वासो ऋण कुठो जन्नतुल बकी खां साइण पहुची वई धड़ सिसी खां धार प्यासो ऋण कुठो जंहिं बचायो दीन इस्लाम कुर्बानी ॾियाए ॾो न सरवर तोलाए मासो ऋण कुठो इनो हिकिड़ो उर्दू में बि अस्करी के चांद जेको आहे प्रोफेसर सरवर नवाज़ पुगियो मां पाणी पीअंदुसि ऐं उन खां पोइ जेको आहे पढ़ंदुसि प्रोफेसर सरवर नवाज़ पुगियो जी किताब आहे कारूंझर जा मोर जंहिंजी कुझु ॾींहं अॻु कोटड़ी में मुहूरत थी अयाज़ लतीफ़ पलिजो साहब उन खां अलावा काफ़ी खोड़ सारा दानिश्वर शाइर शरीक थिया पर मां मौज़रत सां साईं जे हिन प्रोग्राम में शरीक न थी सघियुसि उर्दू में आयत अस्करी के चांद मशरिक व मगरिब के आका रहबरी दरकार है आइए मौला हमें फिर आ गई दरकार है आपके आने से आएगा अदलो इंसाफ भी दुख भरे लम्हे गुजरे सो खुशी दरकार है खुदाए लम यजल से ये हमारी इल्तजा आपको भेजे हमें फिर पैरवी दरकार है सुन हमारी इल्तजाए अस्करी के ए वसी आपको हम मांगते हैं सरवरी दरकार है आपके सरदाब का हम आप देकर वास्ता मांगते हैं ये दुआ के हाजिरी दरकार है ए खुदाया अंबिया व ओसिया का वास्ता आज भी हम आसियों को परवरी दरकार है सारे आलम की दुआ में हम भी शामिल हो गए चांद है तो तेरी मौला चांदनी दरकार है जो कुरान व अहल बैत के दर्स से सरशार है ए इमाम असर वो ही शायरी दरकार है आइमा की पैरवरी में भी बसर हो जाए और हक शनाशी की जो समझे जिंदगी दरकार है
सैयदी सरदार मौला कायम आले मोहम्मद, जो पसंद हो आपको वो बंदगी दरकार है ज़माने और सरवर के गिर्द काली घटा, है ज़माने और सरवर के गिर्द काली घटा, अस्करी के चांद तेरी रोशनी दरकार है। प्रोफेसर सरवर नवाज बुग्यो साहब कारुंजर जमोर में शान कलंदर शहनशाह कलंदर की बेटा दे तो हर दिल अंदर हाजिर नाजिर मस्त कलंदर शाह कलंदर मरवंत सेवड़ शान सिकंदर मस्त कलंदर शाह कलंदर झोली झूले झूले लाल जनारा परपट जा में बाजार बेहर बेहर टेहर बोली हर हर मस्त कलंदर शाह कलंदर नांगा नी नचन था जाते मायूं मर्द अचन था जाते सेवण सो अलाल सिद्धू घर मस्त कलंदर शाह कलंदर सिंधड़ी तोखे लाल थी सारे चिंबड़न सा रोजे संभवारे तू जो रोजो नी निशामर मस्त कलंदर शाह कलंदर तू वट बारोई मेलो तो वट बारोई मेलो आहे सेवण हाणे उजरो आए जिए जिए बोदलो सिकंदर मस्त कलंदर शाह कलंदर दाता जे दरबार वाह सेवण जी सरकार वाह वो वाह ऊंचो अलम अब्बास जो बेहतर मस्त कलंदर शाह कलंदर सिंध झुके थी तो तू वट साईं अदब सकाफत के रंग लाई हारी नारी पुहरियत अक्सर मस्त कलंदर शाह कलंदर आलम फाजिल शायर तू आ सिर्फ मीज़ान जो माहिर तू आ थी सलामी ते थियन सलामी तो वट कूंदर मस्त कलंदर सब जूं आसूं उम्मीदूं पुजाई सरवर मन मुरादूं पुजाई व तालिब परवर बंदो हैदर मस्त कलंदर शाह कलंदर। नाज़रीन, वरी मुर्शद भिटाई साहब के ट्रिब्यूट करे तो प्रोफेसर सरवर नवाज बुग्यो भिटाई असांजी सुञाणप असाई भिटाई असांजी सुञाणप आ भिटाई उन्हें के पढ़ूं जे सियाणप असाई संदस सूरमियूं सब निशांबर दुनिया में संदस कई किरदार अकाबर दुनिया में उहे जे ना समझूं ऐं आणप आ साईं मारू सांगी माणन धोतड़ियन जो शायर भिटाई अपोहरत ऐं कुड़ियन जो शायर वो हौसलो घुर ध्यानप आ साईं भिटाई उतर लाड़ काछे जो शायर विचोली श्री सारे सिद्धड़ी जो शायर था उनके छड़ियूं विगाणप असाई भिटाई बरन में तरन में आशाहिर कचे ऐं पक्के जे तरन जो आशाहिर संदस शायरी सा सियाणप आ साईं भिटाई पहाड़न ऐं समंड के गायो दरियायन जी मौजन मालान के गायो अहियां ताईं कींजर जो जवाणप असाई सजा सारा पंजसर ससी जा हवाले वतन सा मोहब्बत थी मारीवी हवाले कदे काक थी वई पुराणप असाई किथे सोहणी मिहार ऐं लैला चनेसर किथे कमल जा गुल पहाड़न जा पत्थर हर सुर नई खां नवाणप असाई भिटाई वियो गाई आ भिटाई वियो गाए आ गाई आ ॿई सिन्फूं ऐं तीस सुरन जो वधीक कई रमज़ूं सजो गुंज पंहिंजो अबाणप असाई संदस सोच में हुई इंसानियत समायल उतर खां ओल ताईं मोहब्बत समायल दुनिया जो सजो गोलो ॼाणप असाई भिटाई सा कुरान में ते किताब हुआ संदस शहर में तॾहिं आयतूं में ऐं बाब हुआ भिटाई जो पैगाम ॾहप असाई भिटाई दुनिया में आ सरताज शायर ऐं फिक्री गहराइयन में बाताज शायर संदस ॾात सरवर वॾाइब असाई मुर्शद लतीफ़ ते लिखियो आहे। वरी माउ पीउ जी अज़मत ते प्रोफेसर सरवर नवाज़ बुग्यो जेको आहे चए थो माउरनि जी मोहब्बत ऐं अज़मतनि खे सौ सलाम पाक पोतर प्यार जी सदियनि जी पाक पोतर प्यार जी सद हसरतनि खे सौ सलाम जे न्याणी 9 महीना पेट में पापो सां उन अमर जज़्बनि ऐं दिल जी चाहतनि खे सौ सलाम मां थी पाले संभाले उमर सारी लाए औलाद माँ जी उमर भर जी ख़िदमतनि खे सौ सलाम उफ़ बनाए चवणो पंहिंजे पीउ तोड़े माँ खे
बारी अल्लाह ताला जी अहिड़नि सुहिणनि हुक्मनि खे 100 सलाम। जिन बच्चनि खे था वणनि अहकाम पीउ ऐं मौज, तिन बच्चनि जी सोच समझ ऐं मुहबतनि खे 100 सलाम। मां जूं दवाऊं पुॼाइनि थियूं बचे खे अर्श ते, मां जी अहिड़ी दुआउनि कुर्बतनि खे 100 सलाम। मां जे पेरनि जे हेठां जन्नती इन सूरतूं छो न सरवर पोइ कजनि तन पेरड़नि खे 100 सलाम। मां पीउ जी अज़मत आहे। वरी प्रोफेसर सरवर नवाज़ मुखियो जेको मुंहिंजो उस्ताद बि आहे ऐं सिंध जो हिकिड़ो बहितरीनु शाइर दानिश्वर आहे। हिननि जी किताबु आहे क़ाइरून जन जा मोर, काविश न्यूज़ .tv। अवां ॾिसी रहिया आहियो दोस्त, ऐं तव्हांखे अपील करियां थो त तव्हां असांजे जेको आहे काविश न्यूज़ .tv खे, असांजी वेबसाइट खे प्लीज़ जेको आहे फॉलो करो पेज खे, ऐं जेको आहे लाइक करियो, ऐं यूट्यूब ते सब्सक्राइब करे। ग़ज़ल जदीद रूह जी आवाज़ आहे शाइरी, फ़िक्र जी परवाज़ आहे शाइरी, प्यार पोतर ऐं मिट्टी जी महक आ, सोज़ सिक जी साज़ आहे शाइरी, हूर जन्नत जी तसव्वुर हू बहु नाज़ ऐं अंदाज़ आहे शाइरी, ॿिनि दिलनि जो प्यार ऐं सूसाख ते अंजाम ऐं आगाज़ आहे शाइरी, प्यार मोहब्बत ऐं वफ़ा जे शहर में किस्सो दमसाज़ आहे शाइरी, इश्क वारनि ऐं हुसन जे देस में शौक़ ऐं शहबाज़ आहे शाइरी, क़त्ल ऐं गारत जो दुकर जे दौर में क़त्लो गारत ऐं दुकर जे दौर में मौजज़ो एजाज़ आहे शाइरी, पियो निभायां थो सजणनि सां साणे सां मूं लाइ हिकु एज़ाज़ आहे शाइरी, मींहुं जियां हासा करे थी की लही खून खे तू ई नाज़ आहे शाइरी, थोरड़नि लफ़्ज़नि में सरवर सम्झो आहे काइनाती राज़ आहे शाइरी। त इहो प्रोफेसर सरवर नवाज़ मुखियो साहब जी शाइरी क़ाइरून जन जा मोर। नाज़रीन अवां ॾिसंदा रहो, लाइक करियो, असांजे पेज खे फॉलो करियो, ऐं यूट्यूब ते सब्सक्राइब करियो काविश न्यूज़ .tv खे। ॿारनि लाइ काफ़ी अॼु दिलि थी चवे लिख ॿारनि ते, थर वासियुनि ते, थर वारनि ते, कमज़ोर थिया जे ॾुख जे करे, जे मौत मुआ जे बुख जे करे, तिन झूमर झूमर तिन झिरमूं झिरमूं तारनि ते, चंड रातनि में रहियो शाहिद आ, सिज ॾींहं जो पको शाहिद आ, छा गुज़री मारी मारनि ते, के बुख में सरवर पा थिया, के इलाज वणे छॾे साह विया, छो तो कलम लिखे बेसहारनि ते। त नादरी काफ़ी अंदाज़ में आहे। अच्छा, दांव ते लिखे थो, गुलड़नि में सुरहाण वधी आ, चांडो की चांडाण वधी आ, हर हिकु मुख ते सुरहाई आ, हर पासे खां वाधाई आ, प्यार कंहिं इंसान जणियो आ, दाता कंहिंखे दान ॾिनो आ, ॾुखनि पुठियां सुख अचनि था, तारीख़ ईअं वर्क वरनि था, वक़्तु न हिकु हंधि रहणो आ, वसकारे जीअं वरणो आ, सावण में जे तिड़किया आहिनि उलनि जहिड़ा झूला आहिनि, मुंद बहार में थदड़ा घाटा ईंदा आहिनि मोटी पाछा, सचाई साथ असांजो असूली औकात असांजो, मोहींदड़ मांडाण वधी आ, गुलड़नि में सुरहाड़ वधी आ, चांडो की चांडाण वधी आ। अच्छा, हिकिड़ो नज़म आहे बिलावल भुट्टो ज़रदारी जे जनम ते लिखिजी वियल नज़म आहे, उहा बिलावल भुट्टो ज़रदारी ते त जेको आहे इहा लिखी हुई। त वरी बिलावल भुट्टो ते ट्रिब्यूट आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी ते प्रोफेसर सरवर नवाज़ मुखियो साहब जेको आहे ट्रिब्यूट लिखियो आहे, चवां गीत चवां बिलावल गीत चवां, सा में सेबाई तो ते गीत लिखां मां, पंहिंजी अखियुनि चाहे तो ते गीत लिखां मां, चवां गीत चवां नानाणकी नस्ल जूं तूं सिकूं लाहीं तूं, हारी नारी पोरे जो पर झलो आहीं तूं, चवां गीत चवां हाणे खां ई अवाम लाइ थो पाण पितोड़ी, सिंध राणी वारो साॻियो जोश आहीं तूं, चवां गीत चवां तूं में वॾियूं उमीदियूं अवाम जूं आहिनि, हाणे खां ई जेके तुंहिंजा गीत पॻाइनि, चवां गीत चवां
राह जो थी राह जो थी कंडो सरवर जेको भे ईंदो पेर तंहिंजो भूं ते कॾहिं न खपंदो। हिकु ॿारड़ो लोली आहे, प्रोफेसर सरवर नवाज़ बुग्यो 1996 में लिखी हुई लोली। मुंहिंजा बचड़ा तूं वॾो थी इल्म सां दिलि लाइजां, मुंहिंजा बचड़ा तूं वॾो थी इल्म सां दिलि लाइजां, इल्म हासिल करण खां पोइ क़ौम खे गिल लाइजां, की ॾिजां कंहिं बि ग़ासिब या लुटेरे खां कॾहिं, मर्द थी तूं मुंहुं ॾिजां थञ माउ जो मल्हाइजां, सच वारनि साण हामी थो रहे परवरदिगार, कूर वारनि खां कजा पासो न त तूं पछताइजां, राति खे जो ॾींहुं चए तह गीदे मां गुमराह खां, दूर भॼजां ॻाल्हि मुंहिंजी ही हंधाइजां, क़ौम जी ख़िदमत कंदे जो रूह ऐं दिल जान सां, क़ौम तोखे ना ॾींदी ना भल कमाइजां, क़ौम खां पोइ सारे इंसान जा खणी ॾुख सूर तूं सीने सरवर लाइजां, पर की के घबराइजां। वरी लोली आहे हिकिड़ी ॿीली, इल्म सां रखजां चाह लाइ, मुंहिंजो त आहीं साह लाइ, पुटड़ा मुल्क जो मां थिजां, बचड़ा देश जो शान थिजां, ॾुख सुख ईंदे बाबला तिन ते कजां तूं ठा लाइ, भाई भेणनि जो सदा तो में साह पसा लाइ, रोज़ नऊं मिलंदो सबक दुनिया अथई दर्स ॻाए लाइ, भारत मारुनि जी अथई बुख में न थे को पा लाइ, दुआऊं सरवर मां लाइ माजूं वाह आ तुंहिंजो अला अला। इल्म ते जेको आहे प्रोफेसर सरवर नवाज़ बुग्यो 2001 में कारूंजर जो मोर में लिखी आहे, इल्म प्यारा ॿारो इल्म पिरायो पाण मल्हायो, इल्म किताबनि मां मिले थो, इल्म उस्तादनि खां बि मिले थो, इल्म उजागनि सां बि मिले थो, इल्म सां पूरो नी लॻायो, प्यारो ॿारो इल्म पिरायो, इल्म अव्हां खे साह ॾींदो, इल्म अव्हां खे ॾुख मटींदो, इल्म जे पढ़ंदो उकाबर थींदो, इल्म सां दिलि ऐं रूह लॻायो, प्यारा ॿार इल्म करायो, इल्म असारी सच जी वाट, बाक़ी कूड़ ऐं कच्छ जी वाट, छो तकड़ आ मच जी वाट, सच जे वाट ते कदम वधायो, प्यारा ॿारो इल्म पिरायो, दुनिया ते वई ॻोठ मिसल आ, दौर चिटा भेटी जा वधियल आ, मालूमाती मेड़ो लॻल आ, साइंसी मेड़ा सभ खे घुमायो, प्यारा ॿारो इल्म पिरायो, वक़्तु इहो थो वेल नटारियो, पंहिंजा बख़्त बभाग सवारियो, दिलि ऐं इल्म अक़ल विहारियो, सरवर सच जो नाद वञायो, प्यारा ॿारो इल्म परायो, इल्म पिरायो पाण मल्हायो। इहा इल्म ते हुई प्रोफेसर सरवर नवाज़ बुग्यो जी। अच्छा, ॿारनि लाइ गीत आहे प्रोफेसर 2005 में, पढ़ मिठा बाबला पढ़ मोजा बाबला, पीउ जा दादला मां जा दादला, पढ़नि सां ई त माण्हू थो इंसान थिए, भेण जा भरजला भाउ जा भरजला, पढ़नि वारे जे दर ते ख़ुशबू थियनि नचनि, पढ़नि वारो वठे थो कुरोला मरकला, वरी पढ़नि वारो वठे थो कुरोला मरगला, ख्वाब नेण में तोलाए सभिनि पोखिया, ख्वाब सोणा बि हिन ख्वाब आहिनि भला, तुंहिंजे जीवन में कई बहारियूं गुलनि में कई रहनि विलविला, नालो रोशन कजां देस ऐं वेस जो, गीत सरवर लिखिया प्यार मां लाडला। ॿारनि लाइ गीत आहे, ॿारनि लाइ वरी बि गीत आहे प्रोफेसर सरवर नवाज़ बुग्यो साहब जो, त ड्रेस में ॿार केॾो त सुहिणो लॻे, ड्रेस में ॿार केॾो त सुहिणो लॻे, मां जो प्यार केॾो त सुहिणो लॻे, वाबस्ता ॿार सां थियूं उमीदूं थियनि, साह सिंगार केॾो त सुहिणो लॻे, माउ पीउ जूं दुआऊं खणी थो हले, हा अखियुनि ठार केॾो त सुहिणो लॻे, शाल पंहिंजी सकाफ़त सां निभ करे, हू गले हार केॾो त सुहिणो लॻे,
कामयाबियूं सदाई माणींदो ई रहे, ॿार मंठार केॾो त सुहिणो लॻे, तूं बि सरवर दुआनि सां वासे छॾीस, नंढड़ो दिलदार केॾो त सुहिणो लॻे। ॿारनि लाइ वरी बि सरवर नवाज़ बुगियो साहिब जी गीत आहे, कूड़ कान यारो आ, कूड़ खां भॼ परे, सच सोभारो आ, सच पीठो तरे, देश जी नई नस्ल में उम्मीदूं सवें, तुझे हथ में किताबनि दिल थी ठरे, तोखे बचड़ा हयाती वॾे ॾे ख़ुदा, तो लाइ दिल मां दुआऊं उथनि हर ज़रे, पंहिंजो नालो दुनिया में बि रोशन कजां, वाग तुंहिंजी चङी वाट ॾे शल वरी, मां जन्नत जी सोहिणी बशारत अथई, मां जो बि कोन बचड़नि सिवा थी सरे, दुआगू सरवर बुगियो सारे जग जो मिठा, ख़्याल खुशबू गुलाबनि में वियो को बि भरी। नाज़रीन, खोड़ सारी ॿारनि जी शाइरियूं आहिनि, पर मां जेको आहे छा पढ़ियां, ऐं साईं GM सैयद ते जेको आहे लिखियो आहे, ट्रिब्यूट आहे प्रोफेसर सरवर नवाज़ बुगियो जो, कंदे याद तोखे सदियनि ताईं सिंधड़ी, कंदी याद तोखे सदियनि ताईं सिंधड़ी, सभाजा ओ साईं झुगनि ताईं सिंधड़ी, GM सैयद सिंध में हू हिकिड़ो ई ॼाओ, कंदी याद जंहिंखे गगन ताईं सिंधड़ी, तुंहिंजो इश्क सिंध सां सचो ई रोशनी जा, तुंहिंजो कर्ज़ी रहंदी वञे ताईं सिंधड़ी, इहो ॾींहुं हाणे परे न आहे, जीअं सिंध चवंदी बचनि ताईं सिंधड़ी, तोखे मंझंदि रहबर तोखे चवंदी सरवर, ख़फ़ा कीअं थींदी कफ़न ताईं सिंधड़ी। वरी ॿियो थो लिखे साईं जीम, सिंध खे सदियुनि ताईं तूं यादि रहे, सन जा ओ साईं तूं आबाद रहंदे, तुंहिंजो इश्क अलहामी सिंध जी मिटी सां मिटी पिण थी ॿोले शलशाद रहंदे, भिटाई जे शहरनि जा शाहरा ओ साईं, भिटाई जी फूं ते तूं आज़ाद रहंदे, पंजनि ॿारहां जे तोते छाऊं साईं, सिंध जे थी हर जाइ फरियाद रहंदे, ए सरवर जी दुआउनि जा हक़दार साईं, ख़ुदा जी ख़ुदाई में थी दाद रहंदी, के माण्हू मोतिया ऐं के हीरनि खाण, सधियुनि जी सुराण किन जो वास वजूद आहे। सूरा बादशाह खे जेको ट्रिब्यूट करे थो प्रोफेसर सरवर नवाज़ बुगियो साहिबु, जेको आहे कारूंजर जा मोर में, पंहिंजी धरती तां हटाई दुश्मननि जी फ़ौज के, सिर ॾेई मोगो बणाई रहज़ननि जी फ़ौज खे, सिंध जी तवारीख़ जंहिंजा गीत अॼु बि ॻाए पई, खंड जी तवारीख़ जंहिंखे अॼु ताईं साराए पई, सिंध जे बच्चे जे वात में आ बादशाह, कारे पाणी मां घुमे सिर ॾेई बणियो हू शहनशाह, सिंध जी तवारीख़ दान हिन खे विसारे सघंदो कीं, यादि हुन जे पंहिंजे दिलि में उहो विसारे सघंदो कीं, हूज सूरियो सिंध जो सचार ऐं अणमोट हवा, बेडपो बेबाक मंझि दुश्मन फरफोट हो, सिर ॾेई सूभूं समूरियूं माणियूं हिन वरितियूं हुयूं, सिर ॾेई सोभूं समूरियूं माणे हिन वरितियूं हुयूं, सिंध वारनि जे दिलनि में जायूं हिन जोड़ियूं हुयूं, या ख़ुदा अहिड़ा अमर किरदार सिंधड़ी खे ॾिजां, पंहिंजी सरवर जे मुहाबे राज़ी सिंधड़ी ते थी जाओ। सूरे बादशाह ते जेको ट्रिब्यूट कयो आहे, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ते लिखे थो प्रोफेसर सरवर नवाज़ बुगियो 2007 में, इहो जंहिं चवनि भूं तोणे उबजा उॾारूं, इहे जंहिं चवनि हर दिलि में अॼु बे बुजारूं, इहे जंहिं लाइ धरती खे अॼु बे संभारूं, इहे जंहिंखे ॻोल्हनि पियूं अॼु बे निहारियूं, उन जी जदोजहद जी कई पासा, किराड़े सदस हुब जा प्यासा आहिनि, हू ॾाहो हू बहादुर माण्हू, हू मिसकीन
पोहरियत संदर यार माण्हू नज़र हिन जी सारी दुनिया जे मथां हुई। नंढे खां नंढे हर कंहिं सां हिन जी कई वफ़ा हुई, मगर हिन सां कोहता नज़र कई जफ़ा हुई। हू एशिया सॼे में वफ़ादार माण्हू, सचाईअनि ऐं नेकियुनि जो परस्तार माण्हू। ख़ुदा हिन जी सोतनि में ताक़त रखी हुई ऐं इंसानियत लाइ मोहब्बत रखी हुई। सदसि हर क़दम में अदालत रखी हुई, सदाकत शुजात रखी हुई, सखावत रखी हुई। तो नाज़रीन, जब कथा पढ़ा थो तो बहादुर सिंध जी राणी, ख़ुदाया अजब तुंहिंजी इंसान जी सोच आहे, किथे वेठो ठाहे किथे वेठो ठाहे। सचो दीन तुंहिंजो, सची ज़ात तुंहिंजी, मथाई अतम आला सिफ़ात तुंहिंजी। तूं पंहिंजे कलाम में जो मंशूर ॾिनो आहे, उतां ई इहो आलमी ज़मीर खंयो आहे। दुनिया जा मुदब्बिर मुफ़क्किर था चाहिनि त इंसाफ़, मोहब्बत, अमन प्यार सां गॾु मसावत, भाई पे ख़ुशी ऐं ख़ुशबू सां आसूदगी पे का आज़ादी ऐं जन्नत मां हिन ते धरती ते नक्शो ऐं इंसानियत जो हुजे बोल बाला। भुट्टो तोड़े उनजो हू लाइक न्याणी, उन्हनि ई अकाबरनि मुदब्बिरनि मां आहिनि, मगर तिन जो राहनि में कंडा बि आहिनि। मदद तिन जो फरमा ख़ुदा ला यज़ल जी, इंसानियत जे करे सघनि ख़िदमत, ऐं ख़िदमत बि सरवर जा पासे इबादत। हा, इबादत बि अहिड़ी जा भासे इबादत। बहादुर न्याणी आहे, बहादुर सिंध जी राणी, बहादुर शेर मोहतरमा। जमहूरियत लाइ तूं झेड़ो, इंसानियत लाइ तूं झेड़ियो। अवामुल नास लाइ काहूं बहादुर शेर मोहतरमा, ऐं मुल्कनि मां वधाई शहीदनि तां वधाई। कयूं वयूं तुंहिंजी सारा बहादुर शेर मोहतरमा। आज़ादियूं तूं ॾिनियूं सभ खे ऐं वाधायूं ॾिनी जग खे। विझी ख़तरनि में तूं शायूं बहादुर शेर मोहतरमा। सियासत तोॾे आंदी वई ऐं ख़िदमत तोखां वरिती वई। नवाणूं तो किथां आंदियूं बहादुर शेर मोहतरमा। हज़ारे तो ॾिना स्कूल कया माण्हुनि सां पूरा कौल। तूं मां ख़ुशि मर्द मायूं बहादुर शेर मोहतरमा। वतन ऐं क़ौम जे ख़ातिर छॾिया पंहिंजा बचा हाथो। लंडन में पुट दुबई न्याणी बहादुर शेर मोहतरमा। वधायो मुल्क जी तौक़ीर खे तो ई दुनिया आॾो। हा, अज़मतूं बि वधायूं बहादुर शेर मोहतरमा। असीं तुंहिंजा असांजे, तूं वसी शल सिंध धरती ते ॾिनियूं तोखे सभिनी दुआऊं बहादुर शेर मोहतरमा। क़दर तुंहिंजो कयाऊं कोन मुकाऊं मणनी देरे। तूं जन्नत में माणी जायूं बहादुर शेर मोहतरमा। समूरे सिंध तो लाइ कयो मातम सॼो हफ़्तो। उथियूं थी पोइ सदाऊं बहादुर शेर मोहतरमा। छॾे हर को वञे थो ना पंहिंजो तारीख़ में सरवर। सालगिरह वरसियूं मल्हाइबियूं पियूं बहादुर शेर मोहतरमा। तो नाज़रीन, पर जेको आहे कारूजर जो जेको आहे उहो किताब जेको आहे हिकिड़ो मोहतरम अयाज़ पली जो, अयाज़ लतीफ़ पली जा सिंध सारी सुजाग तूं कई आहे अयाज़ लतीफ़ पली जा। जाते काथे थी वई हवा अयाज़ लतीफ़ पले जा। जुडो ऐं कासमाबाद बि तुंहिंजा, ठठो ऐं हैदराबाद बि तुंहिंजा। झरझग में ही ॻाल्हि हली आहे अयाज़ लतीफ़ पली जा। सिंधड़ी जो सपूत आहीं, भागन ऐं बबूत में आहीं। चई जेका तो साई कई आहे अयाज़ लतीफ़ पली जा। तो लाइ वोट लखे हज़ारे, वोट ऐं नोट लखे हज़ारे। ॻाल्हि कामयाबी जी सरवर हली आहे अयाज़ लतीफ़ पले जा। पली जो साहिब त बि लिखियो आहे। त मां आख़िरी जेको आहे पढ़ंदुसि। उस्ताद बुखारी ते बुखारी रोशनी आहे, सुजागी शाइरी आहे। गुलनि ते शबनमी कतरा, गुलनि जी ताज़गी आहे। बुखारी दर्द ऐं
पेड़ा बुखारी हर ख़ुशी आहे, बुखारी फ़िकर जो बहर आ, हुसन जी का नदी आ, संदसि ॿोली आ बाबाणी, वॾे मंज़र कशी आ, बुखारी भूं जो शाइर, भूं संदसि भरजली आहे, उस्ताद उमेद जो शाइर, तोते तोणी जे धोते आहे, ज़मीं आसमां काइनात में सदर फ़िक्री बीती आहे, बुखारी ॿियो न थींदो को, ॻाल्हि ही बुरजस्ती आहे, कर्ज़ पंहिंजो चुकाए वियो, शाहिद वाहिण वस्ती आ, ग़ज़ल को गीत या काफ़ी समूरी मूसीक़ी आ, लथी तख़लीक़ सां गॾधन बुखारी शाइरी आ, मूसीक़ी जो बि माहिर आ, संदसि दर्जे ॻोल्हिया आ, बुखारी लोक लॻातो मईशत ते ॻणती आ, बुखारी मुनफ़रद इंसान हक़ सच सामी आ, सिंधी ऐं सिंध जैसी आ, संदसि पिणु शाइरी आ, उस्ताद जी शाइरी सरवर जादू ऐं साइरी आ। नाज़रीन, कारूचड़ जा मोर प्रोफेसर सरवर नवाज़ पुॻियो जी इहे जेको ॿारनि लाइ शाइरी आहे ऐं मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि लाइ मां भेटा पेश कई ऐं प्रोफेसर सरवर नवाज़ पुॻियो साहब सां मौज़रत करियां थो त मां उन्हनि जे प्रोग्राम इन किताब जी मुहूरत में शिरकत न कई, पर अॼु मूं kavish.news.tv ते प्रोग्राम कयो। त नाज़रीन, उमेदु आहे तव्हां असांजे kavish.news.tv खे लाइक कंदा, फॉलो कंदा ऐं यूट्यूब ते सब्सक्राइब कंदा। इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।